सखर हिकु पोरियो ते बुज़ुर्ग राज़ी ख़ान पिताफ़ी जो कुझु ॾींहं पहिरियां घोड़ो चोरी थी वियो, जंहिं सबबि सखर नेशनल प्रेस क्लब अची हुकूमत ऐं वसवारनि खे गुज़ारिश कई त चोरी थियल घोड़ो जेको रोज़गार जो सबबु आहे सो मोटराए ॾिनो वञे, पर हुन पोरियत जे रब ॿुधी ऐं घोड़ो मिली वियो। कीअं मिलियो वधीक ॾिसंदासीं मोहम्मद कासिम मलिक जी हिन रिपोर्ट में। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी तो आऊं आहियां मोहम्मद कासिम मलिक ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो अवामी न्यूज़। कुछ ॾींहं पहिरियां बुज़ुर्ग ऐं पोरियत हिकिड़ो जेको आहे घोड़ो चोरी थी वियो, उनजी दाह सखर नेशनल प्रेस क्लब खणी आयो, जंहिंजे सहाफ़ियुनि आवाज़ उचारियो, जंहिं सबबि हुकूमत आवाज़ त न ॿुधी सघी, लेकिन हिकिड़ी समाजी तंज़ीम पारां उनजी दाह ॿुधी वई ऐं उनखे रोज़गार ज़रियो हिकिड़ो ॾिनो वियो। अचो त वधीक उन घोड़े वारे खां पुछा कयूं संदसि उन्हनि जो छा चवणु आहे हिन रोज़गार जे ज़रिए जो सबबु बणियो। जी साईं, तव्हां छा चवंदव तव्हांखे जेको चोरी थियल घोड़ो मिलियो ऐं जेको समाजी तंज़ीम तव्हांजे लाइ हिकिड़ो घोड़े जो ज़रियो ॾिनो, छा चवंदव? साईं, मां उनजो शुक्र अल्हम्दुलिल्लाह कयां थो पियो। अलाह उन्हनि खे वधाए, मदीने वारो सरकार जंहिं उन्हनि सां कठो मुंहिंजे हेल्प कई आहे, अलाह साईं उन्हनि खे बि वधाए। ऐं निशान बलोच जेको आहे त मुंहिंजी अची मदद कई ऐं मूंखे माना राशन बि ॾिनसि, मूंखे घोड़ो बि रोज़ीअ लाइ वठी ॾिनसि। मां उन जो माना ॾाढो माना थोरातो आहियां। मां ग़रीब खे रोज़ीअ ते लाथसि, मां ॾाढो तंग हुयुमि ऐं मूंखे रोज़ी न हुई। चाचा, कीअं तव्हांजो जेको आहे त हीउ घोड़ो चोरी थियो ऐं किथां चोरी थियो? तव्हां किथां जा रहायशी आहियो? तव्हांजो नालो छा आहे? मां असली माना पैदाइश सखर जो आहियां, मूंखे पूरो सखर सुञाणे। ऐं शिकाब फाटक लब नवां ॻोठ हितां जो मां रहण वारो हुयुमि। पोइ सिटी पेंट ते मां गाॾी घोड़ो टांगो, मां हिते ई हलायो। यकीन घणो टाइम मां इहो सिटी पेंट ते ई घोड़ो बीठो हुयो, हिते चंद घोड़ा ॿिया बि बीठा हुया। पोइ मुंहिंजो घोड़ो जेको आहे त खोले काहे विया, घोड़ो खोले काहे विया। पोइ अलाए उन्हनि मां सां ग़रीब सां दुश्मनी कई। पोइ मां ॾाढो ॻोल्हींदो रहियुमि। मां हितां इहो बि चवां पियो, बाबा 10-20-30 हज़ार जो तव्हांखे खपे त मां उहो बि भरे ॾींदुमि, मूंखे पंहिंजो घोड़ो मोटाइजो। छो त हुन घोड़े सां मुंहिंजो प्यार हो ॾाढो, मुंहिंजी हुन घोड़े सां मोहबत हुई। पोइ हो घोड़ो जेको आहे त हुनजो को किथे वी ना निशान ई नथो लॻे पियो। अलाए उन ज़ालिमनि दरिया में ॿोड़े छॾियो, मथां इहो घोड़ो किथे ॿाहिरि निकिरे, मथां उहो चोर चवनि त असां ज़ाहिर थी वञूं। थी सघे थो उन्हनि ज़ालिमनि ॿोड़ियो आहे वञी दरिया में बि, अलाह उन्हनि खे पुछंदो। हलो, मूंखे अलाह जेको आहे त वरी मूंखे रोज़ीअ जे लाइ जानवर मिली वियो आहे। इन साफ़ियुनि लाइ कहिड़ो तव्हां पैगाम ॾींदो जेके तव्हांजो आवाज़ बणिया ऐं अवाम लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो जेके तव्हांजे लाइ रोज़ी लाइ ज़रियो बणिया? साईं, अवाम जे लाइ जेको आहे त निशान बलोच जेको आहे त उन्हीअ मां सां महिरबानी कई। पर अॼुकल्ह ज़माने में केतिरा बि सरमाएदार आहिनि, कोई कंहिंजो भलो नथो करे। अॼु कंहिंखे 50 रुपयो बि नथो ॾिए पियो, इहो बि नथो पुछे त बाबा तूं बुख ते आहीं या उन ते आहीं। मां हेॾो आवाज़ कयो या ॻाल्हि कई त मूंसां कोई बि पुछण जे लाइ न आयो, चाहे असांजा हुकुमदार हुजनि चाहे केर बि हुजनि। हल, असां चाहे आहियूं पीपल्स पार्टी जा ई, ज़िंदगी माना उन में आई। भुटे साहब कार्ड कढिया बि असां उन जे टेम जा माना सनासी कार्ड जीअं कढियासीं। भुटे साहब खे अंदरि माना जॾहिं जेल में विधो वियो त असां गुलाम कादिर भुटे सां असां जेल में बि पियासीं वञी। असां चऊं पिया भुटे साहब खे आज़ादु कयो। एॾियूं तव्हांजूं कुर्बानियूं आहिनि, एॾियूं कुर्बानियूं आहिनि पीपल्स पार्टी में, त हिन महिल पीपल्स पार्टी हुकूमत आहे पोइ उन तव्हांजी कंहिं मदद न कई? का मदद उन्हनि न कई। हले बाबा, चाहे असांजा माना फौजियुनि 10 कोड़ा मथो माना कया। बेगम नारो सखर जी जंहिं हाई कोर्ट कराची में वञी करे असां जा माना कोड़ा माफ़ कराया आहिनि। साल असांखे सज़ा आई। उन्हनि जे लाइ साईं असां दुआयूं कंदासीं, महिरबानी कंदा। योगी साहब आहे जेको, हले बाबा, इन्हीअ मुंहिंजो आवाज़ कयो, इन्हीअ जो आवाज़ गाॾे गाॾे कयो, तंहिंमें माना अॼु उन जे माना मदद सां, अलाह जी मदद सां मूंखे माना जेको आहे त पंहिंजी रोज़ी मिली वई आहे।
हाँ हाणे ख़ुशि आहे। जी नाज़रीन, जीअं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हिकु बुज़ुर्ग जो जेको घोड़ो जेको आहे चोरी थी वियो, उहो समाजी तंज़ीम पारां मिलियो ऐं सखर नेशनल प्रेस क्लब जे साथियुनि खे जेको आहे त उन्हनि शुक्रियो अदा कयो ऐं सखर नेशनल प्रेस क्लब जे जेको सदर साहिल जोगी जंहिं आवाज़ बणियो उनजो बि जेको आहे त उन शुक्रियो अदा कयो हो। त ऐं ॿियो पीपल्स पार्टी पारां हिननि जी वॾियूं जेको कुर्बानी तहत बि ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं उहे बि कयूं, लेकिन हुकूमत पारां कोई बि हिन जो जेको आहे तदारक न कयो वियो। समाजी तंज़ीम हिन जेका हिन जी भलाई कई, उन ख़ातिर अॼु हे पंहिंजी रोज़ी ते आहे। जी सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।